हेलो अस्सलाम वालेकुम व्यूअर्स ही तव्हांखे मां ॾेखारियां त ही जेके आहिनि से क्रिसमस जे मौक़े ते वेराननि में कीअं पंहिंजे घरनि खे जेको आहे सींगारनि था ऐं ही सॼे विले खे जेको आहे हिननि ही जेको आहे सींगारियो आहे। हीअ है थुले ग्रांड ऐं फ्लोरागातन हीअ स्वीडन जी जेका हिकिड़ी गली आहे हिननि जी असांजे शहर जी। हीअ ॾिसो त हिननि जेको आहे सो केॾो सुहिणे नमूने सां हिनखे जेको आहे उहो कयो आहे डेकोरेट कयो आहे। ऐं हींअर राति जा 9 था थियनि ऐं अंदरि शायदि को मालिक वग़ैरह आहिनि ऐं हीअ तमामु प्यारे नमूने सां हिननि जेको आहे अलाए छा छा हिनखे क्रिसमस जे मौक़े सां जेको आहे तशबीह ॾिनी आहे ऐं हिनखे जेको आहे सो डेकोरेट कयो अथऊं। मां वॉक ते त नज़र पइजी वई त हिननि जेको आहे सो हाणे हिननि अंदरि पोइ हिननि जो जेको आहे सो शेख साहब वेठा पीर साहब जेको अथनि अंदरि सो हे ॾिसो कीअं जेको आहे सो हिननि पंहिंजे हिन में हिननि खे अलाए छा छा जेको आहे सो कहिड़ी डेकोरेशन कई अथऊं। डेकोरेशन ॾिसण वाला आहे। सॼी विला आहे उनखे जेको आहे डेकोरेट कयो पर हज़ारे जेके आहिनि से इहे जेके आहिनि से स्टैचू रखिया अथऊं बोता आहे ऐं जेको आहे सो शायदि त को अकेलो माण्हू आहे जेको आहे हिते रहे थो। को ॿार बच्चो कोन्हेसि को जंहिंजे करे जेको आहे हिन पंहिंजो पाण खे ऊंदहि खां बचण जे लाइ हिते जेको आहे ख़ासि तौर ते ऊंदहि खां बचण जे लाइ बि कंदा आहिनि त जेको आहे सो ऊंदहि खां बचिजे त रोशनी कजे। हे हिननि वॾा हीअ वॾी गली आहे हिननि जी पर जेको आहे सो हिननि हिनखे डेकोरेट कयो आहे। सो मां चयो तव्हांखे ॾेखारियूं। ठीकु आहे साईं।